من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد فلما قضينا عليه الموت ما دلهم على موته إلا دابة الأرض تأكل من ساته فلما خر تبينت الجن أن لو كانوا يعلمون الغيب ما لبثوا في العذاب المهين صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی हिन दुनिया के बनायो आहे ऐं हिन दुनिया के ख़त्म भी अल्लाह तबारक व ताला फरमाईंदो। तो हिन दुनिया के अंदर अल्लाह तबारक व ताला पंहिंजे नाइब तौर ते इंसाननि में वॾा वॾा हुक्मरान ऐं वॾा वॾा पैगंबर पंहिंजा चूंडिया। उन्हनि में जीअं उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे, हिन धरतीअ ते 4 वॾा हुक्मरान गुज़रिया आहिनि। 2 उन्हनि में ग़ैर मुस्लिम हुआ, 2 मुसलमान। उन्हनि में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं हज़रत ज़ुल्क़रनैन। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम त अल्लाह तबारक व ताला जे पैगंबरनि मां हिकु पैगंबर बि हो ऐं रूए ज़मीन जो वॾो हुक्मरान बि हो। जेॾो आला क़िस्म जो हुक्मरान हो, ओॾी अल्लाह तबारक व ताला उनखे ताक़त ऐं क़ुवत बि ॾिनी। जो क़ुर पाक ख़ुदि उन जे ताक़त ऐं क़ुवत, उन जे शान ऐं शौक़त जो तज़किरो कंदे फरमायो आहे त अल्लाह तबारक व ताला उनखे एॾी क़ुवत ॾिनी, हर जिन्स जे जानवर ऐं पखियुनि जी ॿोली ॼाणींदो। हवा बि उन जे ताबे हुई। जो उन जो तख़्त बुज़ुर्गनि लिखियो आहे 7 लख कुर्सियूं उन जे तख़्त सुलेमानीअ ते मापंदियूं, जेका हवा खणी करे उॾामंदी। एॾो वॾो वज़न हवा खणंदी। ऐं जिन बि उन जी ॿोली सम्झंदा हुआ, जिन उन जे कंट्रोल में हुआ। हर तरह सां उन जो कंट्रोल दुनिया जे मख़लूक़ात ते अल्लाह तबारक व ताला ॾिनो हो। जेॾी उन जी शान ऐं शौक़त हुई, ओॾी वरी उन जी आज़माइश बि। अल्लाह तबारक व ताला इहो बि उसूल ॿुधायो आहे, ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा। अल्लाह तबारक व ताला हद खां वधीक बि कंहिंखे न आज़माईंदो आहे। जंहिंमें जेतिरी सहप हूंदी आहे, उनखे ओतिरो ज़रूरु आज़माईंदो आहे। सहप जेतिरी आज़माइश ईंदी आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे आज़माइशुनि ऐं इम्तिहाननि में ही ॻाल्हियूं बुज़ुर्गनि लिखियूं आहिनि। हिकु ॿ ॿुधायां त शाम जे टाइम ते हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हिकिड़े भेरे जंग जे लाइ तयारु थियल घोड़नि खे ॾिसण देखभाल करण जे लाइ वियो। जॾहिं बहितरीन जंग जा तयारु थियल घोड़ा भला अरबी नस्ल जा उन जे आॾो पेश कया विया त उनखे ॾिसी करे ख़ुशि थियो। पुठीअ ते हथु घुमाइण लॻो ऐं उन्हनि खे ॾिसण जे लाइ, मुआइने करण जे लाइ एतिरो मसरूफ़ थी वियो जो निमाज़ उनखां रहिजी वई। ख़ादिमनि मां कंहिंखे एतिरी ज़रूरत न थी जो उनखे यादि ॾियारनि। पाण खे आहिस्ते आहिस्ते वक़्तु गुज़रंदे गुज़रंदे जॾहिं यादि पियुसि, तॾहिं चई अस्तग़फिरुल्लाह, मां हिन दुनिया जी मोहबत में, दुनिया जे शयुनि में एॾो गुम थी वियुसि जो मां पंहिंजे रब तबारक व ताला जे हुक्म खे, रब जे यादि खे विसारियो। वञी करे पहिरियां निमाज़ पढ़ियईं, बाद में ख़ादिमनि खे हुकुम ॾिनई त इहे घोड़ा सभु खाए अचो। जिन मूंखे निमाज़ खां गाफ़िल कयो, उन्हनि घोड़नि खे कुहाए छॾियईं, ज़बह कराए छॾियईं। उन दौर में घोड़ा कोई खाइण जाइज़ आहे। ज़बह कराए छॾियईं, विराए छॾियईं, तक़सीम थी विया। हेॾी वॾी महिनत सां जमा थियल घोड़ा अल्लाह जे ज़िक्र में, अल्लाह जे यादि में गाफ़िल बनाइण जो सबबु था बणजनि त उहे विच में न हुजनि। जेॾी आज़माइश हुई, वरी ओॾो उन आज़माइश ते पको बि लथो। ॿी रिवायत में बुख़ारी शरीफ़ में बि ईंदो आहे, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हिकिड़े दफ़े इहा तमन्ना कई त मां अॼु राति पंहिंजे समूरनि घर वारनि ॾे वेंदुसि। अल्लाह ताला मूंखे उन मां औलाद ॾिनो, पुट जी। जेतिरियूं घर वारियूं आहिनि, किन बुज़ुर्गनि त लिखियो आहे त 99 घर वारियूं हुअसि। उन दौर में एतिरो तादाद रखणु इजाज़त हुई। किन त कुझु घटि वधि में लिखियो आहे। बहरहाल जेतिरियूं बि हुयूं, चई त घर वारनि ॾे वेंदुसि
पोइ उन्हनि मां औलाद पुट जो ॼमंदो, उहे मुंहिंजा पुट ई अहिड़ा तरबियत याफ़्ता जवान थींदा जेके अलाह जे रस्ते में लड़ंदा, जिहाद कंदा। इंशा अलाह चवणु विसरी वियो, उन राति सॼी घर वारनि मां गुज़रियो, कंहिंमें बि हमल जी सूरत पैदा न थी। हिकिड़ी घर वारीअ खे हमल थियो, उन मां बि जेको ॿार ॼाओ सो अधूरो हो, अधु जिस्म हुनजो हुयो, अधु न हो, मुर्दार हो। बाद में एहसास थियुसि इन ॻाल्हि जो, अलाह ताला जी तरफ़ खां इल्क़ा थियुसि त इहा सज़ा मूंखे मिली आहे इंशा अलाह न चवण जे करे। असां जेके कम कंदा आहियूं, सुभाणे हीअं कंदासीं, सुभाणे हीअं कंदासीं, बग़ैर इंशा अलाह जे उनजो त वजूद ई कोन हूंदो। इहे सबक़ मिलनि था। वरी एॾी वॾी हुक्मरानी हुई हुनजी, वरी उन ते आज़माइशूं बि हुयूं, वरी उनजो मौत कीअं थियो, ख़ुदि क़ुर पाक फरमायो आहे, फलम्मा क़ज़यना अलैहिल मौत मा दल्लहुम अला मौतिही। अल्लाह तबारक व तआला सुलेमान अलैहिस्सलाम एॾो उलुल आज़म पैगंबर अथसि, उनजो मौत जी ख़बर कंहिंखे नथी पए। हिकिड़ी उॾ ई आहे, उहा ते उनजे मौत जी ख़बर ॾे। कीअं? सुलेमान अलैहिस्सलाम जिन्ननि खे हुकुम कयो त हिकिड़ी महलात तयारु कयो, हिकिड़े जबल जे मथां जिन खुपी विया, उन जबल खे कोड़े कढण लॻा अहिड़े तरह सां जो जबल सॼो मंज़िल इमारत तयारु थी वञे। हुननि खे हुक्म में लॻायई, पाण हिकिड़े लठ ते टेकड़े करे बीह रहियो, पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ शीशो हिकिड़ो बणायई, जंहिं शीशे जे कवर में बंदि थी बीह रहियो। उमूमन बुज़ुर्गनि लिखियो आहे, सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह ताला जी तस्बीह लठ ते टेकड़े करे बि कंदा, काफ़ी अरसो बीह वेंदा। ईअं बीह विया तस्बीह कंदे कंदे कंदे, इज़राइल आयो, मौत थी वियो। जिन पंहिंजे कम में लॻा पिया आहिनि, काफ़ी अरसो गुज़रियो आहे, जिन कम में लॻा पिया आहिनि, इन डप खां त जे असां कमु न कयोसीं, थिड़ियासीं हेॾे होॾे, त सुलेमान अलैहिस्सलाम जी लठ उहो ई हथ सां टेक ॾेयूं पियो, लठ वसंदी। क़ुर पाक फरमाए थो त लठ सां हुनखे तंबीह कंदो, सख़्ती कंदो हुन सां। उहो पंहिंजे कम में लॻा पिया आहिनि, हीउ हुन लठ ते टेकड़ ई बीठो आहे, साह उते निकिरी वियो, कंहिंखे बि ख़बर कान्हे। कीअं ख़बर पई? हेठां उॾाई हुन लठ खे लॻी, लठ खे खाईंदे 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 सॼी लठ जॾहिं खाॼी वई तॾहिं किरी पियो। फलम्मा खर्र तबय्यनतिल जिन्न अल्लहु कानू यअलमूनल ग़ैब मा लबिसू फिल अज़ाबिल मुहीन। क़ुर तो फरमाए तॾहिं जिन्ननि खे ख़बर पई, अरे हे त फौत थी वियो, काश इहा ख़बर हुजे हा त एॾी लोड़ ई न क्यों आई आहे इमारत खे तामीर करण वारी। अल्लाह ताला जूं हुन में हिकमतूं हुयूं, जिन्ननि खां तामीर वठणी हुई। सुलेमान अलैहिस्सलाम जेॾो आला पाए जो हुक्मरान, आला पाए जो पैगंबर हो, उनजो मौत अजीब नमूने सां करे दुनिया खे पैगाम ॾियणो हुयो त केॾा बि ताक़तवर हुजो, मौत ईंदो आहे। जेॾी बि हैसियत रखंदड़ हुजो, आज़माईंदोमांव ज़रूरु। इहे सबक़ आहिनि तव्हां असांजे लाइ। ऐं दुनिया जी मोहबत जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे ज़िक्र खां, यादि खां, निमाज़ खां, रोज़े खां गाफ़िल थी बनाए, इहा दुनिया जी मोहबत तव्हांजे आख़िरत जे लाइ वबाल बरजंदी। इन मां जान छॾायो, मुंहिंजे ज़िक्र खे वठो। इहे सबक़ आहिनि। उन दुनिया जे शइ खे छॾिणो पवंदो जेका अल्लाह जे रस्ते में, अल्लाह जे ज़िक्र में रुकावट जो सबब थी बणिजे। ऐं दुनिया में हर अमल में जेको सुभाणे करिणो आहे, चओ इंशा अल्लाह, अल्लाह ताला जे हवाले। जेॾी बि ताक़त हुजे, मौत ईंदो। मौत खे हमेशह माण्हू यादि रखे, इंसान दुनिया में गाफ़िल न थींदो। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन ॻाल्हियुनि मां सबक़ पिराइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।